खबर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद मोरो सिंध का सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ कश्मीर यकजहती जे ॾींहं जे मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर मोरो मोहम्मद मुस्तकीम कुरैशी, म्यूनसिपल कमेटी मोरो जे चेयरमैन नज़ीर अहमद मेमण ऐं म्यूनसिपल कमेटी मोरो जे चीफ म्यूनसिपल ऑफिसर मोरो नूर मोहम्मद समूची अॻुवाणी में असिस्टेंट कमिश्नर मोरो जी ऑफिस में हिकु तक़रीब मुनक़द कई वई। हिन तक़रीब में मुख़्तियारकार मोरो म्यूनसिपल कमेटी मोरो जे अमले समेत साफ़िन, शागिर्दनि, रेवेन्यू मुलाज़िमनि ऐं मोरो जे स्काउटनि घणी तादाद में शिरकत कई। तक़रीब में जी शुरूआत कुरान पाक जी तिलावत ऐं झंडे चाढ़ण सां थी। शागिर्दनि कश्मीर ते तक़रीरूं ऐं टेबलो पेश किया। रैली में बैनर, प्ले कार्ड लॻाया विया ऐं नारा लॻाया विया, जिन में कश्मीर पाकिस्तान जो झंडो बणिजंदो, भारतीय फ़ौज इंसानी हक़नि जी भनगड़ी कई, नौजवाननि जी शहादत, औरतुनि जी बेहुरमती ऐं आम माण्हुनि ते ज़ुल्म बंदि थियणु घुरिजे। उन मौक़े ते मुक़ररीन मुतालबो कयो त असां गॾियल क़ौमुनि ऐं आलमी तंज़ीमुनि खां मुतालबो करियूं था त कश्मीरियुनि खे उन्हनि जा हक़ ॾिना वञनि। कश्मीर बनेगा पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, कश्मीर बनेगा कश्मीर बनेगा पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, कश्मीर बनेगा।